असां इन कैंप खे बेदारी कैंप खे मुसलसल जारी रखंदासीं ऐं उन खां पोइ असां हिकिड़ो लॉन्ग मार्च कंदासीं नंढड़ो। उहो लॉन्ग मार्च ऐं प्रोटेस्ट असांजा हलनि पिया जीअं असां सभिनी ॿारनि खे कनेक्ट करे सघूं ऐं सभिनी दोस्तनि सां, सियासी जमायतनि सां, ॿियनि सां, सोशल एक्टिविस्टनि सां, सहाफ़ियनि सां असां पंहिंजो हिकिड़ो राब्तो बहाल करे सघूं। ऐं उन राब्ते खां पोइ असां वटि 2 वॾा फ़ैसिला हूंदा। थी सघे थो असां मुल्कीर हिकिड़ो लॉन्ग मार्च करियूं ऐं जेको सिंध खां निकिरे ऐं पोइ उहो मार्च इस्लामाबाद ताईं वञे या किथे थो वञे, उनखे असां पाण में दोस्त वेही तय कंदासीं। या जे लॉन्ग मार्च नथो थिए त माना इहे असांजे विच में जेके ॻाल्हियूं हलनि थियूं, असां इवन हर बार पंहिंजे दोस्तनि खे ऐं उते शहर जे माण्हुनि सां मिली करे हर जॻह ते मेन रोड ते वेही सघे थी ऐं उहा उते प्रोटेस्ट हर जॻह ते प्रोटेस्ट कया वेंदा। ऐं उन खां सवाइ जेकॾहिं ईअं बि असांजी ॻाल्हि न थी, मिसाल तौर ते ॿियो जो असां वटि ऑप्शन इहो आहे त बबर लोहे वांगुरु असां 4-5 जॻहियूं दोस्तनि सिलेक्ट कयूं आहिनि, हिकिड़ो वॾो मेन धरणो हणी सघूं था। तव्हां ॾिसंदो त एॾो तारीख़ी धरणो हूंदो। जेकॾहिं का बि धरणो थियो, लॉन्ग मार्च थियो या घर घर माना हर रोड ते प्रोटेस्ट थियो, तव्हां ॾिसंदो इंशाअल्लाह ताला हुकूमतूं ॻाल्हि मञींदियूं आहिनि, पंहिंजे माण्हुनि जी आवाज़ थींदियूं आहिनि। ईरान जो बॉर्डर 13 मुल्कनि सां शेयर थिए थो। तव्हां ॾिसो कंहिं मुल्क में रेट न आहिनि इहे पेट्रोल डीज़ल जा। बाबा इहो ज़ुल्म असां सां छो आहे? जंग रुगो असांजे बॉर्डर ते पई हले छा?